मुल्क में हलंदड़ सतीं डिजिटल आदमशुमारी जो मुदो पूरो थियण ते आहे, पर सिंध में अञा ताईं आदमगंड जो अमल मुकमल न थी सघियो। सिंध में आदमशुमारी जो मुदो वधाइण जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। कराची समेत सिंध जे केतिरनि ई शहरनि में अञा ताईं गणप जो अमल मुकमल न थियो आहे। उन सिलसिले में शुमारियात खाते जो चवणु आहे त कराची डिवीज़न में हिन वक़्त ताईं 1,38,00,000 जे लॻभॻि ऐं हैदराबाद डिवीज़न में 1,09,00,000 माण्हू गणिजी चुका आहिनि। शुमारियात खाते सिंध जे डायरेक्टर जो चवणु आहे त कराची ऐं हैदराबाद डिवीज़न में आदमशुमारी जो वक़्तु वधाए सघिजे थो। हिन वक़्त ताईं सिंध जी टोटल आबादी 4,83,00,000 खां वधीक ॻणी वई आहे। कराची डिवीज़न जी 1,38,00,000 आबादी ॻणी वई आहे, जेका अणपूरी आहे। हैदराबाद डिवीज़न जी 1,09,00,000, सखर डिवीज़न जी 60,00,000, लाड़काणो डिवीज़न जी 71,00,000, मीरपुर ख़ास डिवीज़न जी 46,00,000 खां वधीक ऐं शहीद बेनज़ीराबाद जी 55,00,000 आबादी ॻणी वई आहे। अख़्तियारनि जो चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत खे डेटा 30 अप्रैल ताईं मोकिली वेंदी ऐं उहा शफ़ाफ़ियत खे यकीनी बणाइण लाइ सभिनी सियासी पार्टियुनि खे ब्रीफ कंदी। जेतोणीकि सतीं डिजिटल आदमशुमारी ते सिंध जी सभिनी सियासी पार्टियुनि पंहिंजा ख़दशा ॾेखारे उनखे रद्द कयो, पर पोइ बि आदमशुमारी कई वई। हिन वक़्तु आदमशुमारी जा जेकी नतीजा मिली रहिया आहिनि उहे सभिनी अॻियां आहिनि। जन हर भेरे वांगुरु हिन भेरे बि आदमशुमारी खे तकरारी बणाए छॾियो आहे।